मगर असां बुखारी सैयद लकियारी हुजन बुखियारी हुजन सभिनि खे फैज़ हज़रत साईं मोहम्मद शाह महदी शाह रहमतुल्लाह अलैह जो आहे। एतिरे क़दुरु जो असांजी दरगाह सैयद छुटल शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जंहिंजे चौथी पीढ़ीअ में मां गादी नशीन आहियां, मां बि फ़ख्र सां चवां थो ऐं बेहद अदब ऐं एहतराम सां सुञाणप करायां थो त ही सैयद मोहम्मद महदी शाह रहमतुल्लाह अलैह असांजे ॾाॾे साईं परॾाॾे साईं जा मुर्शिद थी गुज़रिया आहिनि। असांजे ॾाॾे साईं बि उते ई फैज़ हासिल कयो, फारूक़ तहसील थियो, विलायत जूं अमानतूं मिलियसि। इन करे इहो ई सबबु आहे जो 20 ॻोठ कलहोड़नि जा त असांजे ॾाॾे साईं जा मोतक़द आहिनि। हे त असांजे मुर्शिदनि जा मुर्शिद आहिनि, ॾाढा पीर आहिनि असांजा। असांजो फैज़ बि हिननि जे सदके आहे। ऐं ही जेको फैज़ सिंध हिंद में आहे इहो वरी हज़रत रोज़े धड़ी रहमतुल्लाह अलैह जे सदके आहे। ही बुज़ुर्गनि जूं दुआऊं आहिनि जो असांजे ही जलसा जेको ॾिसो अफ़रादी कुवत ॾिसो, केतिरा माण्हू आहिनि, हज़ारे माण्हू आहिनि, हेॾे बीठल केतिरा आहिनि, वेठल केतिरा आहिनि। ही छा आहे? हे अहले सुन्नत वल जमात जी सचाई आहे, सफ़ाई आहे, सुठाई आहे ऐं अमन आहे, दहशतगर्दी न आहे, मोहब्बत जो पैगाम आहे। इहो मोहब्बत जो पैगाम सबको समझी हिते आयो आहे त वाहिद हीअ जमात आहे जेकी वलीअनि जी जमात आहे। ऐं छो न उन्हनि वलीअनि जे जमात में वञी ऐं असां कुल्हो कुल्हे सां मिलाए वञी फैज़ हासिल कयूं। कंटेरे वारो तव्हांजा भाग आहिनि, तव्हांजी सुञाणप सची आहे। रब जा एहसान आहिनि, सुभान अल्लाह। ॾिसो जॾहिं शुरूआत में जलसा थींदा रहिया त साईं जन पंहिंजे पाड़े जे भरिसां ही सुबाणनि जे पाड़े में उहो बि हिकिड़ो वॾो कोट हुयो ऐं उन में माण्हू चङा ई मापंदा हुआ। पर हिन दफ़े साईं जन वॾी महिनत मशक़त करे डीसी साहब खां इजाज़त वठी टाउन कमेटीअ में जलसो विच शहर में रखायो आहे। सुभान अल्लाह। ऐं ख़ुदि ऑफिसरनि बि इहा ॻाल्हि मञी त तव्हांखे इजाज़त आहे, ॿियनि खे इजाज़त न ॾियूं हा, पर डीसी साहब चयो त तव्हांखे इजाज़त आहे, छाकाणि त तव्हांजा जेके बि जलसा थींदा रहिया आहिनि उन में का अफ़रा तफ़री न आहे, उन में का दहशतगर्दी न आहे, उन में कॾहिं झेड़ो न थियो आहे। तंहिंजे करे तव्हां अमन जा पेकर आहियो, तव्हां ई आहियो जेकी असांजे पाकिस्तान जी सूह ऐं शोभा आहियो। चलो तव्हांखे ख़ुदा हमेशह शादो आबाद रखे, तव्हांजो बोल बाला हुजे हुननि दहशतगर्दनि मां त असां गवर्नमेंट बि ॾाढो परेशान आहियूं। तंहिंजे करे तव्हां पंहिंजो पाण खे सलातो सलाम सां सारे पाकिस्तान में पंहिंजो फैज़ सम्झायो माण्हुनि खे त असां गवर्नमेंट बि सुखिया सताबा पंहिंजी नौकरी करे सघूं, वरन तव्हां न हूंदव त असां बि न हूंदासीं। हीअ हक़ीक़त आहे। सो बिला ताख़ीर जे मां हिन वक़्तु साईं रौनक अफरोज़ आहे हज़रत साईं अली अकबर कासमी साहब। ही अकबर ऐं होॾां वरी दिलबर, सुभान अल्लाह चओ। मेहमान ख़ास ख़ुसूसी खिताब ला जवाब ॿिनि उलमा इकराम जो हिकु जाइ ते हाफ़िज़ अली अकबर कासमी दामत बरकातुहुल आलिया, ॿी जाइ ते पीर साहब मोहम्मद करमुल्लाह इलाही उर्फ़ दिलबर साईं। अकबर साईं रौनक अफरोज़ा, दिलबर साईं बि वाट ते अचण वारो आहे। उमेद त हीअ सारी राति महफ़िल मोहब्बत जी पई हलंदी। साईं सां कुझु नात ख़्वान पिया आहिनि, हाणे जेको साईं जन अर्ज़ु हुकुम फरमाइनि। हाणे मां वारो थो ॾियां हाफ़िज़ साहब जे ख़लीफ़े खे जेको ॾाढो मिठे